नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ वेझो अगवा बाद ज़्यादती जो निशानो बणायल मासूम नींगरी जे केस में औरत समेत 3 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। ॻोठ वसतड़ा मां शक हेठियां नाहिद शेख समेत 3 ॼणनि खे हिरासत में वरितो आहे। खैरपुर पुलिस मोनिका लाड़ क़त्ल केस में शक हेठि हिकु औरत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॻोठ हादी शाह में जवाबदार मोनिका लाड़ खे अगवा बाद जिनसी ज़्यादती जो निशानी लाश केलनि जे बाग में उछलाए छॾियो। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ वेझो अगवा बाद ज़्यादती जो निशानो बणायल मासूम नींगरी जे केस में औरत समेत 3 जवाबदारनि खे पुलिस गिरफ़्तार करे वरितो आहे। ॻोठ वसतड़ा मां शक हेठियां नाहिद शेख समेत 3 ॼणनि खे हिरासत में वरितो आहे। खैरपुर पुलिस मोनिका लाड़ क़त्ल केस में शक हेठि हिकु औरत 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। ॻोठ हादी शाह में जवाबदार मोनिका लाड़ खे अगवा बाद जिनसी ज़्यादती जो निशानी लाश केलनि जे बाग में उछलाए छॾियो।